या नाराज़ आई? ख़ामोश छो आई? प्लीज़ नौरोज़ ॻाल्हाए मूंसां। छा ॻाल्हाए? कुझु ॻाल्हाए न त मुंहिंजी दिलि टुटी पवंदी नौरोज़। दिल कचो धागो आ, हल्की छिक में भी टूटी पवे त जेके टाको ना आहे ईंदो। कच्चे धागे खां भी नाज़ुक हूंदी आहे दिलि। कठोर पणे जूं ॻाल्हियूं न कर। मां कठोर आहियां? गुफ़्तगू जो अहिड़ी थो करे। भरवसो भी मूं ते न आहे ऐं कठोर भी वरी मां आहियां। छा थी वियो तोखे ओचितो? गुल जो ॾिनल ज़ख़म कंडे खां वधीक गहरो हूंदो आहे। सालनि जो तालुक इहे सेकंडनि में ख़त्म थो करी। वरी बि मां ॾोही मां हर तलाफ़ीअ जे लाइ तयारु आहियां। दिलि न वेंदड़ वफ़ा ऐं मोहबत जे रस्ते ते शक जा वासिन वासो कंदा आहिनि त तलाफ़ी मुश्किल थी पवंदी आहे। मूं को शक नाहे कयो। मूं हालातनि ऐं वक़्त जे निस्बत सां ख़दशो ज़ाहिर कयो आहे। ख़दशा भी ख़ौफ़ जो रूप आहे। फिज़ा मूं सोचियो भी न हुयो त तूं ख़दशा ख़ौफ़ ऐं बेएतबारी भी ज़ाहिर कंदे। प्लीज़ नौरज़, हथ थी वधाए। मां पंहिंजे दिलि जा सभु वहम कढी तुंहिंजे लारे लॻी आहियां। सही आहे, पर वरी बि सोचे ॿुधाइजांइ, ठीकु आहे? ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।